पीटीआई चेयरमैन जी सज़ा मुअतली वारी दरख्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस उमर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ते ॿधल बेंच आरो ॿुधणी। चीफ जस्टिस जो चवणु आहे त उमेद आहे त पीटीआई चेयरमैन जी सज़ा मुअतली वारी दरख्वास्त ते अॼु ई फ़ैसिलो थी वेंदो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत साइफर केस में तहरीक इंसाफ के अॻवान शाह महमूद कुरैशी जिस्मानी रिमांड में 2 ॾींहनि जी वाद करे छॾी। शाह महमूद कुरैशी के 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड पूरो थियण ते साइफर केस में ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत में पेश किया वियो। इन कैमरा ॿुधणी बाद शाह महमूद कुरैशी के 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले किया वियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत हेठ बिजली के वाधू बिलन बाबत इजलास अॼु ॿीहर तलब। गुज़रियल ॾींहुं इजलास में बिजली बिलन जी सतायल आवाम के बिना देर रिलीफ ॾियण जो को भी फैसलो न थी सघियो हो। हाणे बिजली की क़ीमतुनि में घटिताई बाबत इजलास अॼु ॿीहर थींदो, जंहिंमें जुलाई जे वधीक बिलन के मसइलनि ते वॾनि वज़ीरनि सां तफ़सीली मुशावरत थींदी। निगरान वज़ीर आज़म बिजली की क़ीमतुनि में घटिताई बाबत असराइता कदम खणण लाइ तजवीज़ूं ईंदड़ 48 कलाकनि में तलब कयूं आहिनि। निगरान हुकूमत बिजली चोरी रोकण लाइ एक हफ़्ते में काबीना इजलास में ऑर्डिनेंस आणण जो फ़ैसिलो करे वरितो। ऑर्डिनेंस जे मसवदे मूजिब बिजली जे बिलन जी अदम अदायगी के भी बिजली जो चोर तस्वुर कयो वञे। हुकूमत सॼे मुल्क में बिजली चोरनि ख़िलाफ़ फोर्स कायम कंदी, जंहिंसां न सिर्फ़ बिजली चोरी ते कंट्रोल करण में मदद मिलंदी पर बिजली जे बिलन जी वसूली के वधाइण में भी मदद मिलंदी। इस्लामाबाद की दहशतगर्दी चोर अदालत बगावत ऐं भड़काइण वारे केस में ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर की ज़मानत मंजूर करे वरिती। अदालत 33,000 रुपयनि जे मचलखन एवज़ ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर जी जिस्मानी रिमांड मंजूर कियो। आम चूंडूं आइनी तौर 90 ॾींहनि में थियण घुर्जनि। निगरान हुकूमत नवां टैक्स नथी लागू करे सघे। महांगाई वधी वई आहे, ख़त्म थियण में वक़्तु लॻंदो। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी सुञाणप थी वई आहे। कातिल बची न सघंदा। तमामु जल्द कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। PP अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। बिजली जी अघनि में ॻाटे ट्रोड़, महांगाई ख़िलाफ़ ऐं सॼे सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी। हैदराबाद, कराची, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में शहरी रोडनि ते निकिरी आया मुज़ाहिरा ऐं रैलियूं। हैदराबाद में बिजली अघनि में वाध ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल रैली भी कढी वई। न्यू सईदाबाद भरसा ॻोठ भले ॾिनो, काका में संगावती तकरार सां 2 भाइरनि शौकत ऐं महबूब काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ काका बिरादरी जे माण्हुनि जो क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरणो। मुज़ाहिरीन क़ौमी शाहराह ऐं महराण हाईवे 0 पॉइंट खां रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि क़ौमी शाहराह ते ॿिन्हिनि पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। ट्रैफ़िक मुअतल। DIG जूं मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं, ख़ातिरीअ खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो। हब वेझो साखरन वारे इलाइक़े में मासूम ॿारड़ी सां मुबैना तौर जिनसी ज़्यादती जो इंकशाफ। मुतासिर ॿारड़ी खे कराची रेफर कियो वियो। साखरन पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार वसीम खे गिरफ़्तार करे वरितो। कोटड़ी में CTD हैदराबाद कार्रवाई कंदे दहशतगर्द ऐं सहूलियतकार खे गिरफ़्तार करे वरितो। सिकंदराबाद लिंक रोड ते कार्रवाई में दहशतगर्द मोहम्मद अमीन ऐं सहूलियतकार अयास खान गिरफ़्तार। CTD तर्जुमान मौजिब गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां धमाकेदार मादो ऐं हथियार पिणु हथ कया विया आहिनि। जवाबदार दहशतगर्दनि खे ऑनलाइन हथियार ऐं धमाकेदार मादो फ़राहम कंदा हुआ।
पाकिस्तान में पहिरियों भेरियो एक्सट्रीम हैंड गन शूटिंग चैंपियनशिप कराइण जो ऐलान। DIG मकसूद अहमद मेमण जो चवण है त शूटिंग जा मुकाबला इंटरनेशनल पुलिस ऑर्गेनाइजेशन के सहकार से 9 सितंबर से SSU शूटिंग रेंज लांधी में कराया वेंदा। इन मुकाबलन में परडेही शूटर्स समेत 140 शूटर्स भी हिस्सो वठंदा। दड़ो भरसा लायकपुर शहर के गोठ साले मोहम्मद मक्सीमा 5 ॾींहं अॻु गुम थी वियल नीगर जो लाश हथ 15 वरियनि जे असगर मक्सी जो लाश सारियाले फसुल मां मिलियो। पुलिस जो चवण है त वारसनि मूजिब नीगर जो मौत नांग जे कखण या फसल के ज़हरीलो फुहारो ॾियण सबब थियो आहे। वधीक जांच जारी आहे। हौस की भरसा निंदो बाईपास से बीगो जो मोटरसाइकिल के टक्कर नीगर फौत। 2 नौजवान जख्मी। हादसे में नीगर हशर बाजवा फौत थी वियो। 2 नौजवान जुनैद बाजवा और भोला बाजवा सख्त जख्मी थी पिया। जख्मी के कराची रेफर किया वियो। काज़ीअमन लॻ क़ौमी शाहरा ते रोड हादसे में नसीराबाद वासी सलीम ब्रोही फौत थी वियो। बडाणी वासी नीगर आदेश कुमार के पुलिस पारा बाजियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवण है त गंडेर के कच्चे में ॻुझे इतला ते कार्रवाई कई वई। इलाके में नीगर के राजोणी कोशिशुनि ज़रिए बाजियाब कराइण जाचो। बोल ज़रियनि मूजिब गुज़रियल ॾींहुं अगवा थियल नूरदीन भुट्टो के भी राजोणी कोशिशुनि ज़रिए बाजियाब करायो वियो। बख्शापुर वेझो एक हफ़्तो अॻु अगवा थियल नज़ीर अहमद गोलो आज़ाद थी घर पहुची वियो। कश्मोर पुलिस पारा मुग़वी के मुक़ाबले बाद बाजियाब कराइण जी दावा।